जय झूलेलाल। राजा भोज जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां, वंदन थो कयां, अभिनंदन थो कयां। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ियल आहे उन जे बारे में ॿुधायां। उहे जादू जी दुनिया जा सरकार आहिनि। उन्हनि जो नालो आहे श्री ए लाल। ए लाल साहब जय झूलेलाल। जय झूलेलाल। आंखों से सुरमा चुराना मलाल है, यही तो जादूगर का कमाल है। ए लाल साहब, सभिनी खां पहले मां तव्हांखां पुछंदुमि कि तव्हांजो पूरो नालो छा आहे? जी, मुंहिंजो नालो लक्ष्मण जीवतराम आइदासाणी आहे। अच्छा। ऐं असांजे जादू कला क्षेत्र में हाँ। असांखे जादूगर ए लाल जे नाले सां हाँ, छो जो असांखे बि ए लाल ई नालो ख़बर आहे तव्हांजो। जी जी। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदुमि तव्हांखां कि तव्हां कॾहिं खां इन क्षेत्र में आहियो ऐं तव्हांजी रुचि इन क्षेत्र में कीअं थी? असां सिंधी त ॾाढो घटि आहिनि। जी दादा, मूंखे इन क्षेत्र में 31 साल कंप्लीट थी चुका आहिनि। अच्छा, वेरी गुड। ऐं इन क्षेत्र में अचण जो मुंहिंजो माना उद्देश्य नंढपण खां शौक़ु हो कि भई जादू मूंखे सिखणी आहे। जी जी। जीअं असां पहिरीं सोचींदा हुआसीं कि भई जादू जी हिकिड़ी छड़ी हूंदी आहे, पिक्चर में ॾिसंदासीं। जी जी। घुमाईंदासीं त बंगलो थी वेंदो। जी जी जी। या कुझु काई शइ असां गायब करे था सघूं। हा हा। इन सोच जे चक्कर में मां सिखण जे लाइ चालू कई। अच्छा। अॼु 31 साल मां ॾिठो कि अहिड़ो कोई जादू दुनिया में कोन हूंदो आहे। जादू जी छड़ी घुमाए कुझु टपड़ गुम थी हा, मां बि कंहिं जादूगर खां पुछो त हुन चई हीअ केवल ट्रिक्स थींदी आहे, इन में जादू कुझु न थींदो आहे। हाणे इहो हाणे तव्हांखे वधीक ख़बर आहे तव्हां ॾेखारींदा जादू। अच्छा, मां तव्हांखां पुछंदुमि कि तव्हांजा इन क्षेत्र में गुरु केरु आहिनि? मुंहिंजा गुरु भुसावल जा विश्वजीत घुले करे हुननि जो नालो आहे। जी, उहे मुंहिंजा असली गुरु आहिनि हिन जा। अच्छा। हालांकि हिनखे सिखण जे लाइ त मां जाम परते परते वियुमि, पर हिन में ठगी बि इलाही थींदी आहे। अच्छा। माना सही केरु थो सेखारे असांखे ख़बर न हूंदी आहे, जेसिताईं असांखे गुरु नथो मिले। हा, इहा ॻाल्हि त सही आहे। असांखे सही गुरु जॾहिं मिलियो भुसावल जो, उहो मूंखे हथ पकड़े करे कोठे वियो, दुनिया ॾेखारी मूंखे कि जादू छा हूंदो आहे। अच्छा अच्छा। उनजो मां तहे दिलि सां शुकराना आहियां उनजो, मुंहिंजे गुरु जो। ॾाढो सुठो मूंखे सेखारियो। अच्छा अच्छा। तव्हां त जादू ॾेखारींदा आहियो, तव्हांजे परिवार में बि कोई इन में रुचि रखंदो आहे छा? उन जे बारे में ॿुधायो असांखे। जी, हिन में हाणे जीअं मां पंहिंजे हिसाब सां जादू कला चालू कई, जी हाणे मुंहिंजा बेटा बि इन में जादू ॾेखारींदा आहिनि। अच्छा, ये ॾाढी सुठी ॻाल्हि, ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जी जी, मुंहिंजो सॼो परिवार हाणे इन कला में जुड़ियल आहे। अच्छा। मुंहिंजी घरवारी बि मूंसां गॾु हलंदी आहे। उनजो कमु स्टेज जे मथां कोन्हे। अच्छा। माना साउंड सिस्टम, मेकअप वग़ैरह उहो ॾिसंदी आहे। अच्छा। बाक़ी मुंहिंजा ॿई ॿार मूंखे असिस्ट बि कंदा आहिनि ऐं जीअं इंडिविजुअल प्रोग्राम मिलंदो आहे त उहे बि प्रोग्राम कंदा आहिनि। माना हाणे ईअं सम्झो कि असांजे घर में 4 जादूगर आहिनि। अच्छा, ईअं त उन्हनि जो नालो ॿुधायो न सभिनी जो असांखे। जी, मुंहिंजो बेटो हिकिड़ो आहे धीरज कुमार। जी। ॿियो आहे शैलेश कुमार। जी। हिकिड़ो चेतन कुमार। अच्छा। ऐं ॿियो हिकिड़ो आहे जेको धीरज कुमार। ऐं तव्हांजी वाइफ जो नालो ॿुधायो। जी, मुंहिंजी घरवारी जो नालो रेखा आहे। अच्छा। ॾाढो सुठो मूंखे साथ ॾींदी आहे। त उहे सम्झी त वेंदियूं हूंदियूं इहे जादू जी ट्रिक्स वग़ैरह? बिल्कुलु बिल्कुलु दादा, जॾहिं मां छोकिरी ॾिसण वियुमि, माना जेॾी महिल मुंहिंजी शादी जे नाले ॻाल्हि थी पए, जी, त उन टाइम ते माना जेॾी महिल असां ॻाल्हि ॿोल्हि हली पए, जी, त मूंखे चई भई तव्हां छा कंदा आहियो? त मां चयो भई मां हिकिड़ो कलाकार आहियां, त हिकिड़ी थोरी ट्रिक करे ॾेखारीमांसि जादू जी। हिकिड़ो सिक्को विको गुम करे कन मां कढियोमांसि, जाम ॾकी वियो, अरे बाप रे, छा थी वियो? मूं चयो अहिड़ो कुझु कोन्हे, रियल में अहिड़ो कोई जादू कोन्हे, जेका आहे सभु ट्रिक आहे। त हाणे जेको ॾिसंदी आहे त इलाही खिलंदी आहे, एंजॉय कंदी आहे। माना असांजो कमी इहो आहे कि माण्हुनि खे एंजॉय कराइणु। हा, सही आहे। मां तव्हांखां पुछंदुमि कि जादू त असां हिकु अखर ॿुधंदा आहियूं, जादू जा कोई ॿिया बि नाला आहिनि छा? जी, हिनखे मायाजाल जे नाले सां बि सुञाणींदा आहिनि, मिसमरिज्म जे नाले सां बि सुञाणींदा आहिनि, हिप्नोटिज्म जे नाले सां बि सुञाणींदा आहिनि। हाणे हिकिड़ो नओं ट्रेड पियो हले मेंटलिज्म जे नाले सां बि। अच्छा। हा, त हाणे हिनखे अलॻि अलॻि नाले सां खणंदा आहिनि, पर आहे सॼो ट्रिक इहो। इंद्रलोक बि चवंदा आहिनि, इंद्रजाल चवंदा आहिनि, मायाजाल चवंदा आहिनि, मिसमरिज्म चवंदा आहिनि, इलाही नाले सां हुनखे पुकारींदा आहिनि। अच्छा, हिप्नोटिज्म जेको थींदो आहे अॼुकल्ह त ॿुधाइनि था कि उहो मेडिकल साइंस में बि उनजो उपयोग था कनि। जी 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 जी। हिप्नोटिज्म अहिड़ी शइ आहे जेका स्वसंमोहन आहे, माना पंहिंजे पाण खे हिप्नोटाइज़ पिया करे असांजे अंदर जा जेका वीक पॉइंट्स आहिनि, जेके जीअं असांखे गाॾी हलाइण में डपु थो लॻे, त असां पंहिंजे पाण खे हिप्नोटाइज़ करूं था कि भई न न अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, तव्हां हिकदमि शांति सां गाॾी हलाए रहिया आहियो, तव्हांखे रस्ते में कोई प्रॉब्लम कोन्हे, सिग्नल आहे, तव्हां बराबरि ब्रेक मारी आहे, त माना पंहिंजे पाण खे तव्हां हिप्नोटिज्म कंदा त तव्हां मन बिल्कुलु गाॾी हलाए सघंदा ढंग सां। अच्छा, ईअं। एक उम्र थी जब जादू पर विश्वास था, अब ये उम्र है कि अब सही पर भी शक होता है। जॾहिं नंढा हूंदासीं त जादू ते विश्वास थी वेंदो कि माण्हू कीअं पेथा थो ठाहे पियो, ऐं हाणे इहा उमिरि थी वई आहे कि कोई सच बि ॻाल्हाईंदा त उन ते असांखे विश्वास न थींदो आहे। सही ॻाल्हि आहे। मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि जादू घणे प्रकार जा थींदा आहिनि? जादू घणे प्रकार जा थींदा आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायोमांव कि घणेई ॼणा पहिरें ज़माने में हुनखे काला जादू वग़ैरह चवंदा हुआ, हथ चालाकी चवंदा हुआ, जेके ट्रिक चवंदा हुआ। हाणे हुनखे असां हिप्नोटिज्म बि चवंदा आहियूं, मेंटलिज्म बि चवंदा आहियूं। जी जी। घणेई प्रकार जा जादू जा खेल हूंदा आहिनि दादा। अच्छा, मां इहो पुछणु थो चाहियां तव्हांखां कि हिते भोपाल शहर में 2-3 भेरा कई जादूगर आया त उन्हनि मोटरसाइकिल हलाई, अखियुनि ते पटी ॿधी करे, उहो कीअं हलाईंदा आहिनि जादूगर? उहो थोरो असांखे मतिलबु
दादा एक्चुअल में आहे त उहा बि हिकिड़ी ट्रिक। अच्छा। पर माना हर के पंहिंजे कलाकार जी पंहिंजी पंहिंजी माना हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे, स्पेशलिटी हूंदी आहे। हा हा। त उहो कंदा आहिनि, असांखे राज़ ॿुधाइण जी इजाज़त कोन्हे, तंहिंजे करे मां अच्छा ठीक है, तहे दिलि सां माफ़ी ठीक है, राज न ॿुधायो, पर जादू कोन्हे, उहा बि हिकिड़ी ट्रिक ई आहे। अच्छा उहा बि ट्रिक ई आहे। साहब हिकिड़ी ॻाल्हि मां पुछण पियो चाहियां कि हिकु बार सरकार जेको जादूगर हुयो उन ताजमहल खे गायब करे छॾियो 2 मिंटे जे लाइ, उहो कीअं थींदी आहे, उहो कहिड़ी ट्रिक आहे, थोरो इहो मतिलबु ऊपरी ॿुधायो असांखे। दादा ॾिसो, कहिड़ी बि शइ करण जे लाइ इलाही महिनत खपंदी आहे। अच्छा। ऐं उन्हनि जी उहा महिनत आहे जेका उन्हनि कयो। जीअं हाणे हर कलाकार जी पंहिंजी पंहिंजी चयोमांव हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे। जी जी। जीअं हाणे हिकिड़े जादूगर ताजमहल गायब कयो, हा, जी पीसी सरकार जेका उन ट्रेन गायब कई। हा, असांजी ख़ासियत आहे कि असां मारुति कार खे हवा में उड़ाए करे गायब कंदा आहियूं। ये ॾाढी वॾी ॻाल्हि ॿुधाई। जी जी जी, माना हर कलाकार जी पंहिंजी पंहिंजी ख़ासियत आहे। अच्छा अच्छा। पर हिन में महिनत इलाही खपंदी आहे, छोकी हिकिड़े ॾींहं जो कमु कोन्हे। न न, उन में चङो टाइम खाईंदो आहे। थींदी त उहो बि ट्रिक सां। जी जी, हुंदी भी ट्रिक है, पर दिखारी नहीं ढंग से आयूं कि वो जादू लगनी है। हाँ, जादूगर का जादू, हाथों का कमाल है। लकड़ी को बना दे रस्सी, लकड़ी को बना दे रस्सी, करते हो कैसे, सबका ये सवाल है। त मां सभिनी खां पहले इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांखे जेको जादू ईंदो हुजे, असांखे बि कुझु उहे जादू जा 2-4 ट्रिक्स ॿुधायो न। जी जी जी। जादू में दादा हूअं 2 प्रकार हूंदा आहिनि। जी। हूअं त घणेई प्रकार, पर असां 2 प्रकार जे चईंदा आहियूं कि हिकिड़ो स्टेज जे मथां बीह करे असां जादू ॾेखारींदा आहियूं। जी। जंहिंमें माण्हू इलाही डिस्टेंस में हूंदा आहिनि असां सां। जी। असां स्टेज जे मथां बीह करे ॾेखारींदा आहियूं। जी। पर ॿियो हिकिड़ो प्रकार हूंदो आहे क्लोज़अप मैजिक। अच्छा। जेको माॻई 4 माण्हुनि में पासे में वेही करे ॾेखारे सघूं था। अच्छा। हाणे जेका असांजी सिचुएशन आहे, जी जी, त हुन में स्टेज जो त न, पर बाक़ी क्लोज़अप मैजिक जेतिरो मां पासे में तव्हांखे मां तव्हांखे नंढड़ी हिकिड़ी ट्रिक करे थो ॾेखारियां, ध्यानु ॾिजो ऐं पकड़ण जी बि कोशिश कजो। अच्छा। जेकॾहिं पकड़े वरितव त सम्झो कि हथ चालाकी आहे, न पकड़े सघिया त सम्झो कि जादू आहे। जी जी। ठीकु आहे दादा। दादा हिकिड़ो सिंपल हिकिड़ो रुमाल, जी, रुमाल खे दादा जीअं माण्हू खे घणेई शौक़ु हूंदो आहे कि भई ॾिसो रुमाल मां किथे रखियो, मां तव्हांखां सवाल पुछंदो, किथे रखियो दादा? तव्हां हथ में मुठीअ जे अंदरि रखियो आहे? बिल्कुलु दादा, मुंहिंजे हथ में ई आहे। घणेई ॼणनि खे डाउट हूंदो आहे कि भई जादूगर जेको आहे सो पंहिंजे हिन जे अंदरि विझी छॾींदो आहे, थोरो ठाहे ध्यानु सां ॾिसिजो। जी जी। नंढड़ो रुमाल दादा ॾिसिजो मुंहिंजे मुठीअ जे अंदरि, तव्हांखे नज़र अचे थो? जी जी जी। जेकॾहिं वरी मां तव्हांखां पुछां कि भई मां रुमाल किथे रखियो आहे, जी जी, त माना तव्हां बराबरि ॿुधाए सघंदा दादा? हा। किथे साईं? तव्हां मुठीअ में अंदरि ई रखियो आहे। छो मंतर दादा, ॾिसो रुमाल मुंहिंजो गुम थी चुको आहे। ये त ॾाढी ज़बरदस्त ट्रिक आहे। असां मतिलबु असां नज़रूं धोखा खाई वई। तव्हां सोचंदा त रुमाल वियो किथे? जी। मां सिधो थोरो ख़ाली तव्हांखे टच करे रहियो आहियां, तव्हांजे कन मां ही रुमाल दादा हिते अचे चुको आहे। दादा हाणे ॿी हिकिड़ी ट्रिक तव्हांखे ॾेखारियो थो। हा। मूं वटि हिकिड़ी डायरी आहे जंहिंमें कुझु लिखियलु आहे, ॿुधाइजो। न, कुझु बि न आहे लिखियलु। पुठियां खां ॾिसो कुझु लिखियलु हुजे। न, कुझु बि कोन्हे हिन में लिखियलु। हा दादा, हिन मां हिकिड़ो पनो तव्हांजे साम्हूं कढी थो छॾियां पियो। जी जी। ओके। हा दादा, हाणे पन्ने खे तव्हां हीअं झलजो। हा। हथ में तव्हांजे। ठीकु आहे। हा ठीकु आहे। हिन में आग वाग त न लॻी? न, कुझु बि न, कुझु बि। अच्छा, ठीकु आहे दादा। ही तव्हांजे वज़न खां केतिरो हल्को हूंदो? हे त शून्य आहे असांजे हिसाब सां। बिल्कुलु। जी। ऐं तव्हांजी ताक़त खां? मुंहिंजी ताक़त खां बि शून्य आहे। ठीकु आहे। जेकॾहिं मां तव्हांखे चवां दादा हिन पेपर खे तव्हांखे फाड़णो आहे, त तव्हांखे केतिरी देरि लॻंदी? अधु कलाकु? विदिन सेकेंड। विदिन सेकेंड? हा। ठीकु आहे। मां दादा हाणे तव्हांखे हिप्नोटाइज़ थो कयां। जी। मुंहिंजे अखियुनि में ॾिसिजो। जी। हिन खे तव्हां फाड़ण जी पोजीशन में अचो, ॿियो पनो हथ में। जी। जेॾी महिल मां तव्हांखे चवां, जी, तेॾी महिल तव्हां हिन खे फाड़ण जी कोशिशि कजो। अच्छा। घणा सेकेंड खणंदा तव्हां फाड़ण में? विदिन सेकेंड, सेकेंड जो बि पार्ट सम्झो। 1 सेकेंड, 2 सेकेंड? 1 सेकेंड खां बि घटि। 1 सेकेंड खां बि घटि। मां तव्हांखे 5 सेकेंड जो टाइम थो ॾियां। हा। पर नज़र मुंहिंजे अखियुनि खां न हटाइजो। अच्छा। ठीकु आहे। रेडी? जी रेडी। स्टार्ट कयूं? यस। नाउ रेडी, 1 2 3 स्टार्ट। फाड़ो। 1 2 3 4 5। कोन फाड़े सघिया? न न, फाटो। दादा तव्हांखे फाड़े थो ॾेखारियां। जी। सिंपल। अच्छा। हा। तव्हां वरी ट्राई करणु चाहियो त वरी ट्राई करे सघो था। हा। पर वरी अखियुनि में ध्यानु ॾिजो। जी। वरी मां तव्हांखे 5 सेकेंड जो टाइम थो ॾियां। फाड़ स्टार्ट कयो नाउ। जी। 1 2 3 4 5। ॿिए पासे खां फाड़े ॾिसो, टे पासे खां फाड़े ॾिसो। नज़र हिते नथो फाटे। वरी तव्हांखे ॾेखारे छॾियां। वेरी सिंपल। ये तव्हां ट्राई कजो, सुभाणे थोरी फाटी वेंदव। जी। हे मां रखां थो पाण वटि, मां हिन पूरी जांच पड़ताल कंदुमि। ज़रूरु ज़रूरु। जादूगर आहे त ताश जो खेल न ॾेखारे त जादूगर माना हिकिड़ी जादू अधूरी रहिजी वेंदी आहे। जी जी। हिकिड़ी जादू जा घणेई ताश जा खेल तव्हां ॾिठा हूंदा, पर हिकिड़े अलॻि खेल मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो जेको ज़िंदगी भर तव्हांखे यादि रहे। जी जी। दादा ॾिसो, ताश जा 52 पत्ता हूंदा आहिनि। हा। मां तव्हांखे सभु पत्ता ॾेखारे थो छॾियां। जी। कैमरामैन सां बि रिक्वेस्ट थो कयां, थोरो क्लोज़अप खणंदा असां। जी जी जी। दादा ॾिसिजो। हा। जेका बि पत्ता तव्हांखे ॾिसण में अचनि था, इन्हनि मां कोई बि हिकिड़ो पत्तो जेको तव्हांखे वणे, पंहिंजे दिलि में हिकिड़ो सोचे वठिजो। अच्छा। कहिड़ो बि सोचे वठो जेको तव्हांखे वणे। न त हिकिड़ो कमु कयो, तव्हां कहिड़ो बि हिकिड़ो पत्तो हिन मां कढी वठो। तव्हां अकेलो ॾिसिजो ऐं कैमरा में ॾेखारे छॾिजो। मूंखे न नज़र अचे, ॻाल्हि जो ध्यानु रखिजो। ठीकु आहे। जितां तव्हांखे वणे, किथे बि हिकिड़ो मिंट दादा मां फैलायां थो, जितां तव्हांखे वणे हिकिड़ो पत्तो हिन मां कढिजो, बसि मूंखे न ॾेखारिजो। अच्छा ठीकु आहे। जितां तव्हांखे वणे दादा कहिड़ो बि हिकिड़ो पत्तो हिन मां कढी वठिजो, एकदमि ईज़ीली। जी। ॾिसी वठो, तव्हां पाण बि पहिरीं ॾिसी वठो। कार्ड जो कलर, नंबर, कारो ॻाढ़ो सभु ध्यान में रखंदो। ठीकु आहे दादा, जिते तव्हांखे खपे उते रखी छॾियोसि।
ओके हाँ दादा मां हाणे उनखे चङी हिन खे नमूने मां फिट कंदुमि हाँ तव्हां कयोसि ठीकु आहे ओके जी ठीकु आहे तव्हांजी तसली थी वई जी कार्ड तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कढियो हा सभिनीनि खे ॾेखारियो हा ऐं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हिन में रखी छॾियो हा ठाप बि तव्हां लॻाई हा दादा हाणे मां वरी तव्हांखे गड्डी ॾेखारे थो छॾियां जी तव्हांजो पतो जेको तव्हां कढियो जी जी तव्हांखे जे कॾहिं गड्डीअ में किथे बि नज़र अची वञे जी थोरो को हा चइजो हा ठीकु न नज़र अचेव त न चइजो ठीकु आहे उनजी पोजीशन न ॿुधाइजो कि उहो हेठि आहे मथे हा आहे हा 4 नंबर 6 नंबर कुझु न, न न। ख़ाली यस और नो यस ठीकु कार्ड आहे यादि अथव जी ठीकु आहे दादा ध्यानु सां ॾिसिजो हा तव्हां जेको कार्ड कढियो हुयो हा छा तव्हांखे किथे नज़र अचे थो हा या न यस और नो हा अचे थो अचे थो हा फॉर एग्जाम्पल तव्हां बादाम जेको कढियो हूंदो मतिलबु हार्ट ऑफ ए हा त हार्ट ऑफ ए सॼे तास में हिकिड़ो ई हूंदो आहे हा या थी सघे थो तव्हां फुली वारी राणी कढी हुजे कार जी न, न, कारी वारी हा। उहा बि हिकिड़ी हूंदी हा, आहे उहो सभु तव्हां हिकु ई। जेको बि पतो कढियो हूंदो जी जी तास में हिकिड़ो हुजणु खपे हा, हा। त तव्हांखे हिकिड़ो ई थो नज़र की ॿ था नज़र अचनि न हिकु ई थो नज़र अचे हिकु ई थो नज़र अचे हिकु ई थो नज़र अचे हा ईअं कीअं थींदो ठीकु सां ॾिसो हा ॿनि ॿ आहिनि हा सेम टू सेम ॿ आहिनि हा वरी ठीकु सां ॾिसिजो हा ॿ था लॻनि ॿ था लॻनि हा तव्हां स्पीड में था हलायो न इन करे ख़बर नथी पए तव्हांखे ॿ था नज़र हा। अचो तव्हां जेको पतो कढियो ॿ आहिनि हा कहिड़ो पतो तव्हां ॿ था चओ मां थोरो विचार में पंहिंजो कहिड़ो पतो ॿुधायो न तव्हां स्पीडली था ॿुधायो ॿुधायो पतो ॿुधायो पतो मां ॿुधाईंदुमि ॿुधायो त ॿुधायो तव्हां ख़बर तव्हां ॿ पइजी था चओ न हा त तंहिंजे करे गड़बड़ आहे पतो ॿुधायो वरी वरी हिकु बार ॾेखारियो ठीकु न आहे ठीकु सां ॾिसो सेम टू सेम कॉपी टू कॉपी जेरोक्स कॉपी हिकु ई आहे हिकु ई आहे हा तव्हां पहिरीं ॿ था चओ कॾहिं हिकु था चओ हा हुन में तव्हां स्पीडली ठीकु आहे नालो पतो ॿुधायो पतो ॿुधायो जे पान ॻाढ़ो हे हा हे हुयो हा। दादा तव्हां मस्ती था कयो अधु कलाक खां तव्हांखे ॾेखारिया पियो सभई हुयो या न अरे तव्हां हिकिड़ो चयो त मां घबराइजी वियुमि न गजब 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 दादा, गजब तव्हांखे गजब तव्हांखे गजब डाउट हूंदो की भई पुठियां खां मथां ॿियो कुझु हुजे तव्हांखे पुठियां खां ॾेखारे थो छॾियो टोटल कार्ड्स गजब 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 तव्हांखे वरी थो ॾेखारियो तव्हांखे अॼु राति जो निंड कोन ईंदव मनी मनी वियासीं असां तव्हांखे जादू करे छाहे जादू थोरो घणो मूंखे बि ईंदो त इहो वाह, मां वाह, ॿुधायांव मां तव्हांखे ज़रूरु ॾिसणु मां चाहींदुमि। आख़िरी में ॿुधाईंदुमि तव्हांखे जादू हे पहले हे तव्हां- कंप्लीट ॾिसी वठो हा, ॾिसो दादा टोटल कार्ड हा, हार्ड हा। घणे ॼणनि खे डाउट मथां हितां अलॻि हुजे कुझु हा। त ॾेखारे छॾियो न, न, कंहिंखे सभु- लॻंदो आहे सभु की हिकिड़ा ई भई आहिनि। हेठां खां हुजे मथां हेठां खां ॾेखारे न छॾियो न हे त सभु हिकिड़ा ई पता ठही विया हिकिड़ो हिकिड़ो अलॻि अलॻि करे ॾेखारियो हिकु न, न। 2 3 4 5 6 सभई दादा हे त तव्हां सभु हिकिड़ा ई पता थी विया हाणे दादा वरी हिकिड़ो सवाल हा। हे सभई पता हाणे तव्हांखे कहिड़ा नज़र रहिया आहिनि हा कहिड़ा आहिनि जे पान आहे जे पान हा। दादा जे पान सॼे तास में हिकिड़ो ई हूंदो आहे तव्हां सुबुह सुबुह साण मस्ती न कयो न यार वाह 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 Thank you, sir, क्या thank you, बात है thank you, जी ॾाढो शानदार तव्हांजो हाणे दादा तव्हां तव्हांजे सिंधी समाज में हिकु प्रोफेसर हासानंद जादूगर रहिया आहिनि जी 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 त उनजो कुझु हुजे त ॿुधायो न तव्हां असांखे दादा जिते बि मां हाणे सिंधी समाज में प्रोग्राम करण जे लाइ वेंदो आहियां जी जी त कुझु असांजा पुराणा जी बुज़ुर्ग आहिनि जेका हा हा उहो चवंदा आहिनि की भई तव्हां हसननि खे सुञाणो छा हा त मां चयो दादा मुंहिंजो त जनम बि कोन थियो तॾहिं हा हा पर असां बि नालो ई ॿुधो आहे जी, जी, असांजो जी, जी। असां बि पैदाइशी पर मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जी जॾहिं मूंखे चवंदा आहिनि की असांजे सिंध में जी जीअं हाणे पोइ वरी हिंद में बि आया हुआ जी। विभाजन खां पोइ बि जी जी त जादूगर हसाननि करे हिकिड़ा हूंदा हुआ हा त ॾाढो सुठी कला ॾेखारींदा हुआ पंहिंजे अच्छा समाज में अच्छा त मूंखे ख़ुशी आहे की उन खां पोइ मां ई उहे आहियां उहे सिंधी उहे समाज में। उहे हिकु स्वतंत्रता संग्राम सेनानी बि हुया स्वतंत्रता संग्राम सेनानी उन्हनि बि हुया। आज़ादी जी लड़ाई में बि काफ़ी सहयोग कयो भारत जी। खे जंहिंजी बदौलत असांजो देश आज़ादु थियो जी। लाल साहब मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि की भारत में बि कोई जादू सिखाइण जा स्कूल आहिनि छा विदेशनि में त इलाही आहिनि की जिते इहे जादू सेखारींदा आहिनि विदेशनि में बि काफ़ी सुठा जादूगर रहिया अथव डायनामो हिकिड़ो ॾाढो वॾो जादूगर रहियो अथव डेविड कापर फील्ड बि रहियो अथव हैरी हुडली बि रहियो अथव इहे 3-4 फॉरेन जा ॾाढा वॾा जादूगर रहिया आहिनि जी जी त हिते कोई स्कूल आहे जादू सिखण जो असां सिखूं या असांजा ॿार सिखनि दादा जादू कला ॾिठी वञे न त हिकिड़ी इंडिया जी कला आहे ॾिठो वञे माना पंहिंजे अच्छा। भारत जी कला आहे अच्छा जेका कलकत्ता मां हुनजो उगम थियो अच्छा उद्गम उतां माना जादूगर पीसी सरकार जेको आहे सो उनखे अच्छा आसमान तोड़ी पुॼाए छॾियो विलायत तोड़ी खणी विया अच्छा अच्छा जंहिंमें असांजी हिकिड़ी इलाही फेमस ट्रिक आहे इंडिया जी पंहिंजे भारत जी अच्छा। जेका विदेशी बि अॼुकल्ह हुनजे लाइ ॾाढा फैन आहिनि अच्छा जेका चवंदा आहिनि इंडियन रोप ट्रिक हा माना हिकिड़ी रस्सी हूंदी आहे हा हुनखे बीन वॼाईंदो आहे जादूगर त रस्सी मथे वेंदी आहे हा हुन रस्सी जे मथां वरी माण्हू चढ़ी बि वेंदो आहे हा हा हुन जा पंहिंजा हाणे स्कूल बि खुलिया आहिनि पंहिंजे अच्छा। कलकत्ता में आहे अच्छा केरला में आहे उते हा। सुठे नमूने जादू सेखारींदा बि आहिनि हैदराबाद में आहे उडुपी में आहे मां त इहो तव्हांखे ॿुधायांव की भारत असांजो अहिड़ो देश आहे की हर शइ जो उद्गम स्थान भारत ई आहे जी। हितां सिखी करे फॉरेनर सभु सिखी करे ओॾे खणी विया आहिनि ऐं असां पंहिंजी कला ऐं इहे सभु शयूं विसरी विया आहियूं बिल्कुलु ए लाल साहब चिराग की रोशनी से ढूंढा है हमने आपको आजकल आप जैसा जादूगर मिलता ही नहीं 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 ऐसी बात नहीं है
घणेई जादूगर अहिड़ा बि आहिनि जेका मूंखां बि सुठो ॾेखारींदा आहिनि जी जी कि तव्हांजो वॾपिण माना तव्हांजी वॾीताई आहे असां कलाकार जे लाइ। मां तव्हां खां हिकिड़ो इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांजो उद्देश्य छा आहे इहो जादू करणु सेखारणु, इन जो उद्देश्य छा आहे तव्हांजो? दादा असांजो उद्देश्य इहो ई आहे कि माण्हुनि खे खिलाइणु, अच्छा, ॿी ॻाल्हि उन्हनि जे दिलि मां अंधविश्वास खे कढणु, अच्छा, ऐं उन्हनि खे जादू सेखारणु। अच्छा, असां जिते बि प्रोग्राम करणु वेंदा आहियूं, हाँ, जीअं हाणे असांखे हिते सिंधी सेंट्रल पंचायत भोपाल जे द्वारा असांखे त घुरायो वियो आहे, जी जी जी, त असां ॿारनि जे लाइ हिते जादू तो प्रोग्राम ॾेखारींदासीं जी, पर उन्हनि खे जादू सेखारींदासीं। अच्छा, ताकि हाँ, ॿारनि ये जे जादूगर सेखारींदा कोन, ये तव्हां सेखारींदो, ये नई ॻाल्हि आहे, उनजे इहा कारण तव्हां इहो लाइ नई ॻाल्हि आहे, आहे। कारण दादा उनजो इहो हा, आहे कि जॾहिं मां सिखण जे लाइ कोशिशि कई, हा, जीअं तव्हांखे चयोमांव कि हिन में ठगी बि इलाही थींदी हा, आहे, हा, कि हा, सही जादू कीअं आहे, छा आहे, जी, जी, जेसिताईं असांखे गुरू नथो मिले जी, सम्झ में न ईंदी आहे। जी, जी, तंहिंजे करे असां जिते बि हाणे प्रोग्राम करण जे लाइ वेंदा आहियूं, उते जे लाइ ॿारनि जे लाइ असां उन्हनि खे जादू सेखारण जे लाइ हिकिड़ो जादू जो आइटम खणी वेंदा आहियूं, जी, जी, जीअं ॿार घर में ॾेखारे सघनि। हा, न ॿार ॾेखारे न सघनि, ॿार सम्झी सघनि कि जादू कुझु न आहे, ट्रिक आहे। जी, उहो ॿार छा इहो सम्झंदा आहिनि जीअं तव्हां हथ सां पैसा ठाहिया त ईअं ई असां पैसा ठाहियूं, मां बि ईअं ई सम्झंदो हुउमि नंढे हूंदे। सही आहे। तव्हां जादूगर आहियो, मुंहिंजे हिकु प्रश्न जो उत्तर ॾियो कि अॼुकल्ह माण्हू ॾाढा घटि सिंधी था ॻाल्हाइनि, कोई अहिड़ो जादू बि आहे जंहिंसां सिंधी ॻाल्हाइण लॻी वञनि माण्हू? दादा अहिड़ो त कोई जादू कोन्हे, पर हुनजे लाइ जादू सिंधी में ॻाल्हाइनि, जी, तंहिंजे करे पंहिंजा माउ पीउ पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि घर में त इलाही सुठो। जी जी जी, हाणे जीअं असां कलाकार बि असां प्रोग्राम असां सिंधी समाज में, सिंधी समाज असांखे घुराए थो, जी, त असां बि कोशिशि कंदा आहियूं कि 100 मां 80% हा, असां सिंधीअ में ॻाल्हायूं। अच्छा, पर कुझु ॿार नथा सम्झी सघनि त कुझु असांखे अखर हिंदी में बि ॻाल्हाइणा पवंदा आहिनि, पर असां कोशिशि कंदा आहियूं कि 100% सिंधी में असां प्रोग्राम करियूं। ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हां घटि में घटि भाषा खे बचाइण लाइ जादू जे विच में बि खणी ईंदा आहियो, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। ख़ालसा साहब, मां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि असांजे समाज जा माण्हू झूलेलाल मंदिर बि नथा वञनि, मां चाहींदो आहियां कि सुबुह सुबुह सभु माण्हू भॻवानु झूलेलाल जो त घटि में घटि दर्शन कनि, उन बारे में तव्हां छा वीचार आहे? दादा झूलेलाल साईं जो दर्शन त ज़रूरु करणु घुरिजे, या जे बि भॻवान जे मथां तव्हांजी श्रद्धा हुजे मथो ज़रूरु टेकणु घुरिजे, पर असां सिंधी आहियूं ऐं असांजा इष्ट देव आहिनि सिंधी साईं झूलेलाल साईं, त उन्हनि जे मंदर में त ज़रूरु हिकु दफ़ा सुबुह मां मिले या ॿिनि परनि जो मिले, जीअं तव्हांखे टाइम मिले हिकु दफ़ा रुगो मथो टेकणु ज़रूरी आहे। माना असांजी सॼी ॾींहं जी जेका शुरूआति आहे सुठे नमूने थिए त सुबुह मां टेकंदा वधीक सुठो, पर अॼु असां सिंधी आहियूं, वधीकतर वापारी आहियूं, त कंहिंखे टाइम नथो मिले त भले ॿिनि परनि जो, शाम जो, राति जो, जेॾी महिल बि वञो, पर हिकु दफ़ा मथे में मंदिर में वञी करे मथो टेकींदा त तव्हांखे आसीस ई मिलंदी, तव्हांजो नुक़सानु कुझु कोन्हे। लाल साहब, मां सरकारी नौकरी कंदो हुउमि, मुंहिंजो नियम हुयो कि मां डेली मंदिर ते झूलेलाल भॻवान जो दर्शन ज़रूरु कंदो आहियां, हिकु कर्फ्यू वाली माता बि आहे, उते बि मां दर्शन कंदो आहियां, उनखां पोइ ऑफिस वेंदो हुउमि, मुंहिंजो सॼो ॾींहुं ॾाढो सुठो निकिरंदो हुयो। बिल्कुलु बिल्कुलु, हिकिड़ी ट्रिक अञा मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो, ध्यानु ॾिजो। जी दादा, मूं वटि कुझु नंढड़ा बॉल आहिनि ऊन जा ठहियल, अच्छा, खणोसि दादा तव्हांजे हथ में, ठीकु आहे, ऐं कुझु गिलास आहिनि जो तव्हांखे ॾेखारे छॾिया, ॾिसो सर, क्लोज़अप लेना प्लीज़, एक गिलास, दूसरा गिलास और तीसरा गिलास। जी दादा, हिकिड़ो बॉल तव्हांखे वठां थो, हिकु नंबर जो, ॾिसो सभिनी जे साम्हूं विच में, हे गिलास बिल्कुलु ख़ाली अथव, दादा हे बि गिलास बिल्कुलु ख़ाली अथव, जादूगर जादू जी एक्शन थो करे, गिली गिली गिली, त ॾिसो बॉल दादा हेठि अची थो वञे। अरे इहो कीअं थियो, हिन में छेद त न आहे, इहो त ॿुधायो। वरी ॾिसिजो, ध्यानु ॾिजो, हिकिड़ो गिलास, ॿियो गिलास ऐं टियों गिलास, दादा हे 2 नंबर जो बॉल अथव। घणे नंबर जो? 2 नंबर जो बॉल दादा ॾिसो थोरो परते, जी ठीकु आहे, हे गिलास बिल्कुलु ख़ाली आहे, 2 नंबर जो बॉल हिते, मैजिक करना सी, चलो दोस्त के पास आ जाओ, दादा 2 बॉल हिते अथव। अरे गजब गजब। हाणे दादा 3 नंबर जो बॉल तव्हांजे हथ में अथव, जेको गिलास तव्हांखे वणे उनजे मथां रखी छॾिजो। अच्छा, एक गिलास, दूसरा गिलास और ये तीसरा गिलास, कहिड़ी बि गिलास मां हिन गिलास जे मथां रखां, फाइनल आहे? जी ॾिसो दादा, हे बि ख़ाली अथव ऐं हे बि ख़ाली अथव, ठीकु आहे। 3 नंबर जो बॉल तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हिते रखियो आहे, गिलास हिते बंद, मैजिक करेंगे, चलो दोस्त के पास आ जाओ, 3 बॉल हिते अथव दादा। शानदार, गजब। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो अलॻि जादू ॾेखारियां थो। जी दादा, मां तव्हांखे गिलास घणा ॾेखारिया? 1 2 ऐं 3, ऐं तव्हांखे बॉल घणा ॾिना? 3 दादा, 4 ॾिना हुया। 3 ॾिना दादा तव्हां? ॾिसो दादा, तव्हां हिते किराए छॾियो अथव, ॾिसो बॉल नज़र अथव? न, नथो नज़र अचे न। अच्छा ॿुधायो, कहिड़े गिलास जे मथां रखांसि? विच गिलास जे मथां, विच गिलास जे मथां दादा ॾिसो नंढो नंढो बॉल तव्हांजे साम्हूं ते रखी छॾियो आहे, हे गिलास बिल्कुलु ख़ाली आहे, हे बि गिलास बिल्कुलु ख़ाली आहे। मैजिक कंदासीं, गिली गिली गिली, दादा खणी ॾिसो, सभई गिलास खणो गॾु, खणो, हे 4 बाल थी विया, इहो असली जादू आहे, असली जादू। हाणे अञा हिकिड़ी ट्रिक मां तव्हांखे ॾेखारियां थो, जेका तव्हां रेगुलरली पर्सनली पंहिंजी शयूं यूज़ कंदा आहियो, अच्छा, अहिड़ी 5-6 शयूं तव्हां काउंटर ते रखी छॾियो पंहिंजियूं। अच्छा, पंहिंजियूं मां हिकु पेन थो रखां, पेन रखो, हिकु मोबाइल तो रखो, जी हा, ॿियो हे मां पाण सां गॾु जादू खणी आयो, माचिस तो रखां, जी हा न, ॿियो मां पंहिंजो हिकिड़ो सिक्को रखियो आहे। हा, ओके जी, 4 थिया। हा, अञा 2 शयूं खपनि।
ॿ शयूं ॿियूं खपनि जी हिकु इहा मां डायरी थो रखां डायरी रखो सर हा न हा ॿियो मां हिकिड़ो सैनिटाइज़र थो रखां पियो ठीकु आहे दादा थी वियूं हा हा हाणे दादा हिन शयुनि जा 2 नाला 4 6 छह थी वियूं हा छह शयुनि जा नाला खणो हिकु हिकु करे मोबाइल मोबाइल सैनिटाइज़र सैनिटाइज़र पेन पेन कॉइन कॉइन माचिस माचिस ऐं डायरी डायरी जी। दादा छहनि शयुनि खे बराबरि ॾिसो हा ऐं हाणे मुंहिंजे अखियुनि में ॾिसिजो जी वरी तव्हां शयुनि खे ॾिसो हा ॾिठो दादा हिन खे मां तव्हांखे टच करण जे लाइ चवां हा कहिड़ी बि टे शयुनि खे तव्हां टच कयो पंहिंजे हा दिलि सां अच्छा के टच कर नालो खणो मां मोबाइल खयो पेन खयो ऐं माचिस दादा तव्हांखे चेंज करणो आहे मोबाइल जी जॻह ते सैनिटाइज़र खणणो हुजे या पेन न, जी जॻह न, ते कॉइन खे टे न। शयूं फाइनल आहे हा फाइनल आहे हा चेंज कोन्हे करणो न। ठीकु आहे बाक़ी टई शयूं कढी छॾियो जेका तव्हां टच न कयो आहे अच्छा इहे टे शयूं हटाए छॾियूं मां पंहिंजे खीसे में जिते हुयो हुते रखी छॾियोसि हा ठीकु आहे दादा छह शयूं हुयूं हा छह शयुनि में तव्हां टिनि शयुनि खे टच कयो हा टे खे न कयो न कयो तव्हांखे मां एक्सचेंज करण जे लाइ चयो तॾहिं बि तव्हां न न कयो माना टे शयूं तव्हांजी फाइनल अथव हा। हुनजो नालो खणो मोबाइल पेन ऐं माचिस ठीकु आहे हाणे दादा हिन टिनि शयुनि मां कहिड़ी बि ॿ शयूं तव्हां पंहिंजे अलॻि अलॻि हथ में खणी वठो कहिड़ी बि ॿ माचिस ऐं पेन खणी वरितो वरी मां तव्हांखे ऑफर थो ॾियां तव्हांखे चेंज करणो अथव न पेन जे जॻह ते मोबाइल या हिन जे जॻह न ते न न फाइनल आहे हा ठीकु आहे हे फाइनल आहे हा खणी छॾियोसि तव्हां वापसि हा। न छॾो हिनखे तव्हां न खयो आहे न हा। हे खयूं हा। अथव विझोसि पंहिंजे खीसे में हा लास्ट में हा। हाणे तव्हां मुंहिंजे लाइ छा छॾियो अथव मोबाइल छॾियो आहे तव्हां के चयो कि मोबाइल छॾिजो कि तव्हां पंहिंजे दिलि सां पंहिंजे दिलि सां मूंखे ख़बर ई तव्हां मुंहिंजे लाइ मोबाइल छॾंदा जी तव्हां चवंदा भई ईअं कीअं था चओ हा। दादा ॾिसो डायरी साम्हूं पई अथव हा हुन में मां पहिरीं खां कुझु लिखी रखियो आहे हा खणोसि पढ़ोसि गजब हिन में त नालो ऐं मोबाइल अची वियो फोन कि तव्हां मुंहिंजे लाइ मोबाइल छॾंदा हा हे साम्हूं मोबाइल मुंहिंजो आहे अच्छा त इहो तव्हां कीअं हिन में जादू कयो थोरो हे दादा हिप्नोटाइज़ आहे मां तव्हांजो माइंड पढ़ी रखियो जेके मां तव्हांखे चयोमांव जी जी कि असां माइंड सां बि कुॾंदा आहियूं अच्छा कि अच्छा माइंड रिलेटेड खेल अथव अच्छा अच्छा ईअं दादा तव्हां असांजी इंटरव्यू वरिती मूंखे ॾाढी ख़ुशी थी जी। ऐं तव्हां बि मूंखे हिकिड़ी जादू ॾेखारी आहे जी जी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जी। त मां हिकिड़ी कैप असांजी तव्हांखे पायां थो कि तव्हां बि हिकिड़ा जादूगर आहियो अरे वाह वाह साईं लाल साहब ॾाढो ॾाढो धन्यवाद ॾाढो तव्हांजो सुठो दादा, ॾाढो जी सुठो जी दादा। जी जी सेंट्रल पंचायत जा अॼु सभी पदाधिकारी असां सां गॾु आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधायांव कि पंचायत हमेशह माण्हुनि खे जोड़ण जो कमु कंदी आहे त मां पंचायत जे सभिनी पदाधिकारियुनि सां गॾु वेठो आहियां मां उन्हनि सां निवेदन कंदुमि कि पंहिंजो पंहिंजो परिचय ॾींदा त ॾाढो सुठो लॻंदो अॼु आदरणीय इसराणी साहब हा मां भगवान देव इसराणी पंचायत जो पूर्व अध्यक्ष रहियो आहियां ऐं असांजे लाल साहब जो दिलि से गहराइनि सां स्वागत थो कयां जी मां किशोर कुमार तनवानी भोपाल सीनियर सेंट्रल पंचायत जो अध्यक्ष आहियां ऐं लाल साहब जे भोपाल अचण में मां हुनजो ॾाढो ॾाढो स्वागत थो कयां अभिनंदन थो कयां मां दिनेश मेंगानी भोपाल सिंधी सेंट्रल पंचायत जो सचिव आहियां जादूगर हेलाल जो स्वागत आहे ॾाढो हुननि सां आनंद ईंदो आहे असांखे मां नरेश किदवाणी सिंधी सेंट्रल पंचायत जो कल्चर सेक्रेटरी आहियां ऐं असांजे शहर संत नगर में लाल साहब जो ॾाढो ॾाढो स्वागत आहे ऐं मूंखे यादि आहे कि लास्ट टाइम बि जॾहिं आया हुआ तव्हां तॾहिं ॾाढे सुठे नमूने कमु कयो हाणे हींअर बि असांखे उमेदु आहे कि तव्हां अॻिते बि असांजे हिन पदाधिकारियुनि जी ॻाल्हि रखंदव ऐं मां प्रदीप आर्थवानी वर्तमान में महासचिव सिंधी सेंट्रल पंचायत पंचायत जे सॾे ते लाल साहब भोपाल आया आहिनि असां पंचायत पारां इन्हनि जो स्वागत था कयूं मां महेश बजाज उपाध्यक्ष सिंधी सेंट्रल पंचायत लाल साहब जो झीलनि जी नगरी में स्वागत आहे अभिनंदन मां वासु गुलानी सिंधी सेंट्रल पंचायत जो सदस्य आहियां ऐं लाल साहब ऐं पूरी टीम जो तहे दिलि सां मां स्वागत थो कयां जय झूलेलाल लाल साहब तव्हांजो सेंट्रल पंचायत ॾाढो बढ़िया स्वागत कयो इहो पहिरियों भेरो अहिड़ो मूंखे बि इंटरव्यू वठण में इतफ़ाक़ थियो आहे त तव्हांजो असांजे तरफां भी ॾाढो स्वागत। दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी, खो जाए तो सोना है। तव्हांखे असांजो सिंधी शख्सियत कार्यक्रम कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा। अगर तव्हांखे सुठो लगदो हुजे त हिन चैनल के सब्सक्राइब कंदा और तव्हांजो यदि कोई सुझाव हुजे त मूंखे मुंहिंजे मोबाइल नंबर ते 9229430047 ते ज़रूर ॿुधाईंदा। अगली बार तव्हांखे वरी कंहिं नई ताबिंदा शख्सियत सां मिलाईंदासीं। तेसि ताईं जय झूलेलाल। जादूगर साहब ए आनंद साहब जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा जय झूलेलाल।